हरि ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। राजा छा जो। हिकु ॾींहुं राजा जी सवारी वञी रही हुई त रस्ते जे विच में हिकु अलमस्त अवधूत महात्मा वेठो हो। जेके राजा जा सिपाही हुआ उन्हनि तमामु घणी कोशिशि कई हिनखे हटाइण जी, पर हू हटियो न। राजा खे पाण लही अचिणो पियो। राजा पाण हाथी तां लही आयो ऐं साधुअ खे चयाईं, ही शाही सड़क आहे, हितां हटी वञ। महात्मा चयो, छो? राजा चयो त मां महाराजा आहियां। महात्मा, महाराजा, तो में कहिड़ी ख़ासियत आहे? राजा, ख़ासियत? मां जंहिंखे चाहियां तंहिंखे हिन दरबार मां राज मां कढी सघां थो। महात्मा चयो, चङो, तॾहिं पंहिंजे राज जे सभिनी मच्छरनि मक्खियुनि खे कढी छॾ। राजा चयो, इहो त ॾाढो मुश्किल आहे। महात्मा कुझु मुस्कुराए चयो, नथो कढी सघें? पोइ राजा छा जो आहीं तूं? राजा श्रद्धालु थी महात्मा खे राजमहल में हलण जी प्रार्थना कई। महात्मा राजा सां गॾु रवानो थियो। राजमहल जे ॿाहिरां दरवाज़े ते हथियार खणियल पहरेदार ॾिसी महात्मा पुछियो त ही छा लाइ बीठा आहीं? राजा जवाबु ॾिनो त राजमहल जी रक्षा लाइ, हिफ़ाज़त लाइ। महात्मा वरी मुस्कुरायो ऐं चयाईं त केदी आहीं? राजा त तूं आहीं कोन। राजा कहिड़ी ॻाल्हि में? न को तूं मच्छरनि खे कढी सघें थो, न कोई तूं पंहिंजी हिफ़ाज़त पाण करे सघें थो। तो पंहिंजी हिफ़ाज़त लाइ बि सिपाही रखिया आहिनि, पोइ तूं राजा छा जो आहीं? महल में ईश्वर जी मूर्ति अॻियां हथ वधाए राजा प्रार्थना करणु लॻो। महात्मा पुछियुसि त ईअं छो थो करीं? राजा जवाबु ॾिनो त सुख ऐं संपत्ति प्राप्त करण लाइ। महात्मा वरी मुस्कियो ऐं चयाईं, त तूं फ़क़ीर आहीं? तूं थोड़ी राजा आहीं। राजा को कंहिंखां घुरंदो आहे छा? तूं राजा कहिड़ी ॻाल्हि जो आहीं? तुमें अहिड़ी कहिड़ी ख़ासियत आहे? राजा अवधूत जे श्री चरण कमलनि ते किरी पियो ऐं सचो महाराज बणाइण लाइ खेसि महिनत करणु लॻो त मूंखे सिखिया ॾे कीअं सचो ऐं सक्सेसफुल कामयाबु राजा कीअं ठहिजे। मूंखे तूं धर्म जा असूल सेखार। अहंकार रित कर। मूंखे राजनीति जो ज्ञान ॾे, धर्म जो ज्ञान ॾे, धर्म ते कीअं हलबो आहे, असूल छा आहिनि धर्म जा। अगरि हिन ज़माने में, हिन दौर में अव्हांखे राजा थियणो आहे न, त राजा जेतिरो न को अव्हांखे धन थो खपे, न को एतिरा सिपाही था खपनि। अव्हांखे सिर्फ़ु राजा जहिड़ी सोच खपे, प्रजा सां कीअं बिहेव कबो आहे। ऐं उहो महात्मा ई राजा आहे जंहिंजी राजा जहिड़ी सोच आहे। उहो इंसान ई राजा आहे हिन ज़माने में, छो त हिन ज़माने में राजाई जो दौरु वियो हली। हर को पंहिंजो राजा पाण आहे, पंहिंजी सोच जो राजा आहे। जेको पंहिंजी सोच ते राजाई करे थो उहो अॼु कामयाबु आहे, ऐं जेको पराइनि जी सोच ते राजाई करे थो, पराइनि जी ॻाल्हि ॿुधाए थो, पंहिंजी कुझु थो हलाए, उहो उन सभिनी जा हाल अव्हांखे ख़बर आहिनि। तो जय सियाराम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त पंहिंजनि सां शेयर कयो। जय